सर हाणे 17 ग्रेड जो तव्हां ऑर्डर त ॾियाराए विधो, पैसा पैसा भरियासीं। कादरी साहब मुबारक हुजे, हाणे त रुगो जॉइनिंग ई तयारी कयो। पर सर मसइलो ख़राबु थी वियो न। असां सोचियोसीं त ईअं गज़ेटेड ऑफिसर थींदासीं, मिटनि माइटनि जूं वटियूं ईअं मुबारकूं ईंदियूं, पर हाली त ईअं सिंध में सॼी में फेसबुक ते लंडन जो गड़बो थी वियो साईं मथां। कादरी इहो फेसबुक ते वक़्ती तौर ते इहो इशू आहे, थियणो कुझु कोन्हे को, तूं परेशान न थी। न सर न, हाणे सिंधी बाक़ाइदे जाॻिया अथई। हाणे जेका ईअं रवश नज़र अचे थी न हिननि जी, मां सम्झां थो त हाणे पास थियण वारनि खे ऐं अड़ूगरू पास करण वारनि खे ॿिन्हिनि खे न छॾींदा। इन जे करे ॻाल्हि खीचीअ पइजी वई आहे, कुझु बिलो कयो। कादरी कुझु कोन थींदो, ही को आम का पोस्टिंग्स न आहिनि, ही पब्लिक सर्विस कमीशन, सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे थ्रू पास थियो हुई, मज़ाक न आहे यार। उहो त आहे सर, पर हाणे अखि में अची विया न सर। हाणे आहे ॾींहुं को न को असांजे मथां मिड़े ब्लेम लॻंदो, को केस थींदा, की ॻाल्हियूं थींदियूं। 90 लख रुपया भरिया आहिनि सर, 90 लख पैसा आहिनि। त पोइ ऑर्डर बि त आहे न। उहो त आहे, पर सर पैसा वॾा आहिनि। 90 लख हीअं खुलियो कराइजे, हीअं जो इहे 50 नोट ते विचा ते कराची खां ईअं लड़कण ते अञा पुठिते टपी विया आहिनि। ऐं जेको पोइ तव्हां हिननि फंड्स में जा बजट में जा कमायो आहे, उहे पैसा विछायो त केसिताईं पहुचंदा? उहे त सॼी इज़बुस्तान ताईं हलिया वञनि हा, पर चवण जो मतिलबु आहे हाली त जाम शुरू में पकड़िजी पियासीं न। त पोइ हाणे मां छा थो करे सघां? सर हाणे ऑर्डर वापसि त कराए सघो था न। ॿार ई छा, ऑर्डर वापसि कीअं थींदो? सर ॾिसो, रिस्क नथो खणी सघां, वॾो पैसो आहे। हाणे चवंदा त जजूं था असांखां इंटरव्यू वठे, हाणे असांजा एॾा क़ाबिल हुजे, जजूं असांखां इंटरव्यू वठंदो, असां पास थींदासीं। मां त हक़ीक़त इहा आहे, जज जेकॾहिं मां इहो पुछो न 29 49 घणो थियो, त मां त मथां 100 टपी वञा। ईअं न कयो, कुर्ब कयो, हाणे वापसि करायो सर, ऑर्डर वापसि करायो। ऑर्डर वापसि करण सां छा थींदो? पैसा त वापसि थींदा कोन। कीअं न थींदा सर, हुननि जो रोज़ जो कमु आहे। चवनि बाबा कॾहिं कॾहिं हिकिड़ो घर ॿाहिरि बि ट्रेनिंग ॾिया, असांजो छॾियो घर। रुगो तुंहिंजी ॻाल्हि कोन्हे का, इहे जेके तव्हां पैसा ॾिना हा न, इहे मथां खां वठी हेठि ताईं इहे पैसा पराइजी विया, कुझु कोन थी सघंदो। पंहिंजो ऑर्डर वठि। उहो त सही आहे, पर सर हाणे हेठां खां पोइ असां शुरू कंदासीं, हुनखे हिसाब किताब कंदासीं। मां बि वॾो आई डी घुरा कंदुसि, गवाही ॾींदुसि, मां खां पैसा वरिता अथनि। कुर्ब कयो, ईअं न कयो। रुगो तव्हां सुठा तालुकात आहिनि, 90 लख वॾो पैसो आहे सर। मां कुझु कोन थो करे सघां। जॻहियूं, विसियूं, कुरड़नि जा वाला सोना, का शइ न छॾी आहे कपाए करे। सर सोचियो त थींदासीं गज़ेटेड ऑफिसर, पर सर मज़ो न आहे सर। कुर्ब कयो। तेरी ॻाल्हि आहे सिधी, मां हिन मामले में तुंहिंजी का हेल्प नथो कयो। सर न कयो, गुस्सो लफ़्ज़ न कयो, न कयो। धमकी न आहे सर, बसि ॿाहूं ॿधण वारी वाट आहे, ग़रीब माण्हू आहे, कुर्ब कयो सर। कमाल थो करी यार, मां कोशिशि कयां थो, बाक़ी थियणो कुझु कोन्हे, ईअं थींदो न आहे यार। हूअं त सिफ़ारिशूं वॾियूं था करायो, पैसनि ॾियण में बि तकड़, ऐं हाणे वरी सर हाणे जज इंटरव्यू वठंदो, इहा ॻाल्हि कोई चले ई पंहिंजी। केस थो थी पए अदालत में, मां बीहां न कयो सर। हाणे बसि कमु ठही वियो बसि। हेलो साईं, अस्सलाम वालेकुम। साईं अस्सलाम वालेकुम। हा साईं, इशू हले पियो थो फेसबुक ते, सिंध पब्लिक सर्विस कमीशन आयो। तव्हां त महिरबानी कई, पर हाणे नौजवान जेके आहिनि उहे एतमाद नथा कनि, चवनि था त ऑर्डर वापसि वठो ऐं असांखे पैसा ॾियो। हा साईं, पैसा था घुरां। हेलो हेलो हेलो। हाणे असांजा पैसा पाता न, हाणे बैटरियूं बि लो थींदियूं, हाणे बैलेंस बि ख़तमु थींदा, हाणे वरी नेटवर्क जो इशू बि थींदो, वरी जेकॾहिं मिलंदो हुजे न मोबाइल फुरिजी वई। हाणे मुंहिंजा पैसा पाता न, वेल में पइजी विया सर। हाणे असां त वेल में पइजी विया, छा कयूं? तुंहिंजे साम्हूं फ़ोन कयो, मां छा थो करे सघां न वधीक यार। सर हाणे कुर्ब कयो, कुझु हलो त घर ॾे था हलो, तुंहिंजा साम्हूं था ॾे। हाणे तुंहिंजे हिकिड़े जे करे मां कीअं पइजी विया सर पैसा। तोबा कईसीं ज़िंदगी में, वरी न पैसा भरे करे नौकिरी वठी बि काॾे पातासीं। यकीन कयो, हाणे जज साम्हूं असांखे इंटरव्यू वठंदो, असां फेल थियूं त पैसा इहे बि छुटा, नौकिरी बि छुटी, पोइ मां काॾे वञा सर? तव्हां 10 लख जेके खया आहिनि उहे खणो, तव्हां हिसाब न आहे। हलो दर ते था हलो, सम्झ था कयो। तो हिकिड़े जे करे आया सर 16 ॼणा दर ते ॿिया बीठा अथव, तव्हांखे ॿुधायो कोन्हे। मां जी सॼी संगत आयल अथव, मुख़्तलिफ़ माण्हू जिन खां तव्हां वरिता आहिनि पैसा, उहे बि सही लाउ थी हलाइनि पियो, ओड़ा पाण खणी पाण पिया पीअनि। हलो सर, सम्झ था कयो।